नाज़रीन अवां खे अहम ख़बर ॾींदा हलूं त हुकूमत 40 सैकड़ो निसाब घटाइण जो ऐलान कंदे चयो आहे त हलंदड़ साल हर सूरत में इम्तिहान वरिता वेंदा ऐं कंहिं खे बिना इम्तिहान जे पास न कयो वेंदो। तालीम वारे वफ़ाक़ी वज़ीर शफ़क़त महमूद इजलास खां पोइ प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त 10हीं ऐं 12हीं जा इम्तिहान 10 जुलाई खां पोइ वठण जो फ़ैसिलो कयो आहे। हुन चयो त 9हीं ऐं 10हीं जे इम्तिहाननि में 4 मज़मून हूंदा। 10हीं ऐं 12हीं जे इम्तिहाननि खां पोइ ॿिनि जमायतुनि जा इम्तिहान थींदा। हुन चयो त शागिर्दनि जो इहो मौक़िफ़ दुरुस्त आहे त कोर्स मुकमल नाहे थी सघियो। असां 40 सैकड़ो निसाब घटि करे छॾियो आहे। हुन चयो त ओ लेवल जा शागिर्द 26 जुलाई खां 6 अगस्त ताईं इम्तिहान ॾींदा। मुख़्तलिफ़ पर्चनि दौरान वक़फ़ो रखियो वेंदो। इम्तिहान सिर्फ़ इख़्तियारी मज़मूननि ऐं रियाज़ी मां थींदा। हुन चयो त 9हीं ऐं 10हीं जे इम्तिहाननि में बाक़ी मज़मूननि जा इम्तिहान न वरिता वेंदा। वफ़ाक़ी वज़ीर जो त उस्तादनि जी वैक्सीनेशन तरजीही बुनियादुनि ते कई वेंदी। कोरोना वैक्सीनेशन खां सवाइ को बि अमलो इम्तिहान न वठी सघंदो। हुन चयो त चाहियूं था त सेप्टेम्बर जे 3 हफ़्ते ताईं समूरनि इम्तिहाननि जा नतीजा अची वञनि।